नाज़रीन, घोटकी में बम्बली माइनर जे आबादगारनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था एहसान कलवर जी इन रिपोर्ट में। बम्बली माइनर जे आबादगारनि पारां पाणी जी खोट खिलाफ़ अॼु नाए ॾींहं बि जेको आहे डायरेक्टर सीडा जी ऑफिस ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। आबादगारनि जो इहो चवणु आहे त आबपाशी खाते जा जेके अमलदार आहिनि उन्हनि पारां पाणी जेको आहे उहो विकिरो कयो पियो वञे, तंहिंजे करे पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी न पहुची रहियो आहे। जेको मौजूदु आहियूं आबादगारनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांखे पाणी नथो ॾिनो असां वरी नाजाइज़ी आहे। असां जेको राशि ऑफिसर आहिनि हिते घोटकी जा डायरेक्टर आहे, इंजीनियर आहे, उन्हनि असां एॾी नाजाइज़ी कई आहे। पैसा वठी करे लिफ्टियूं हलाइनि था पिया। इंजीनियर त अहिड़ो राशि इंजीनियर आहे जेको हितां ॻोठ जो लोकल माण्हू आहे, उहो पैसा वठी करे पाणी चोरी कराए रहियो आहे। ऐं ॿियो त बासर माण्हू असांजे वाह ते वेठा आहिनि, उहे मन मस्तियूं हलाए पाणी चोराए रहिया आहिनि। ऐं असांजा जेके घोटकी जा मिनिस्टर आहिनि ऐं सियासतदान आहिनि, असां सेक्रेटरी आहे, MD आहे, असां उनखे अपील कयूं था। सैयद नासिर हुसैन शाह खे बि अपील कयूं था त उहो असांजो नोटिस वठे, असांजे ॻोठ जो माण्हू आहे, कुझु असांजो तदारक करे। साईं, असांखे मेन मसलो असांजो जेकी असांखे तक़रीबन 9 खां 10 ॾींहं थी गुज़रिया आहिनि, असां हिते एहतजाज लॻाए करे वेठा आहियूं। असां त हिन महिल ताईं कोई ऑफिसर मिलण जे लाइ त तयारु कोन्हे को। कल्ह हिकिड़ो इंजीनियर उते वियो आहे, असांजे सम्झ मंझि त ईअं त हू पैसा वठी करे पंहिंजा वापसी थी आयो आहे। राति हेॾी तव्हां बि ॾिठी त वॾी आंधी बारिश एॾे तूफ़ान में वीचारा मारूड़ा मिसकीन जेकी बि असां सां गॾु आहिनि, हे पंहिंजा घर खां वीचारा ॿारनि बचनि वारा नंढड़ा हिननि जा मासूम बच्चा आहिनि, उहे उते छॾे करे हिते वीचारा परेशानी वारी हालत में हिते फुटपाथनि ते सुता आहिनि। जेकी असां हिन महिल बिस्तरा वग़ैरह त कोन्हनि, कहिड़ी उन्हनि सां छा सलूक हिननि इहे सलूक इहे करनि था त जेकी आवाम आहे उन्हनि खे परेशान करनि। असांजा पाणी जा मुतालबा आहिनि। असांखे अॼु 8हों ॾींहुं आहे, कोई असां मिलणु नथो अचे, न ई को सियासतदान थो अचे, केर बि नथो अचे। असांजो माल उते मरे थो। राति असां गड़े में हिन रोड ते पियासीं, असांजा नंढा बच्चा आहिनि, कोई असांजी मदद नथो करे। जॾहिं असांखे जेसिताईं असांखे पाणी न ॾींदा असां हितां मरी उथंदासीं, न त असां अॻियां हाणे को न को क़दम खणंदासीं। असां मरण ताईं तयारु हो। असांजा साईं मुतालबा आहिनि, असां वटि पाणी आहे कोन, 9 ॾींहं असां हिते वेठा आहियूं, केरु पुछण बि कोन थो अचे पियो असांखो। ऑफिसर हितां टपिया वञनि था पर असांखो पुछनि नथा त तव्हां छो वेठा हो, छाजे लाइ वेठा हो। ऐं उन्हनि खे ख़बर बि आहे त असां पाणी जे लाइ वेठा आहियूं। ओॾां जेको आहे लिफ्टूं हलाइनि था, कल्ह हलराए आया आहिनि लिफ्टूं, उहे हलनि पियूं लिफ्टूं। ऐं हे विया आहिनि ऑफिसर, कलाक खां बाद में वरी लिफ्टूं शुरू थी वियूं। हिननि जे कन ते का जूं ई कोन्ह थी चुरे।